नाज़रीन ओबाड़ो मां अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। ज़ाहिद हुसैन जी रिपोर्ट मुताबिक़ धारेलनि जो तर्जुमान सनाउल्लाह शर डील तहत पुलिस वटि पेश थी वियो। कुझु ॿिया ॾोहारी भी जल्द पुलिस वटि पेश पवंदा। जी नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अवां खे आगाह कंदा हलूं त धारेलनि जो तर्जुमान सनाउल्लाह शर डील तहत पुलिस वटि पेश थी वियो आहे। कुझु ॿिया ॾोहारी भी जल्द पुलिस वटि पेश पवंदा। इसकी आंखें बंद करे, बाकी चेहरा तो उसका खोले ना, पता तो चले। नहीं, ज़बान इसकी सब पहचानते हैं। मुझे तो देखिए नाम क्या है तुम्हारा? मेरा नाम है फकीर सनाउल्लाह। कहाँ से कीअं तारुफ कराईंदो थोड़ो ॿुधाइनि आवाम जो छा ॿुधाए न थोड़ो। फकीर पंहिंजो तारुफ करायो। तारुफ मुंहिंजो इहो आहे त मां मज़लूम अवाम जो तर्जुमान फ़कीर सनाउल्लाह शर ॾोहनि जी दुनिया जेका आहे न उहा आउं छॾणु थो चाहियां। किथां गिरफ़्तार थियो आहे? ऐं रौती मां कहिड़ी जॻह ते जी मुक़ाबलो थियो या ईअं? मुक़ाबलो थियो न सर। तूं तेरी दावा कंदो आहीं त मां ई पोइ मुक़ाबले में कीअं तूं पकड़ी पई? बसि मुक़ाबले में पोइ चंड टीहो बि हूंदो आहे, 29 बि हूंदो आहे। फर्क़ु नहीं ॾेखारो।